सदा वसंदड़ खेट हुआ के एड़ा जुंग जवान हुआ के सोनियन जा अरमान हुआ। हित एड़ा जुंग जवान हुआ के सोनियन जा अरमान हुआ। वरियो एड़ो वाव वरी मारन जो वियो माह गरी। वरियो एड़ो वाव वरी वियो मारन जो हित माह गरी। बातियों बोलियों अंग उघाड़ा पैर जलाइन तत्तल काड़ा। मोटी आतो मोजा राणा वरी अदियों का काक नहीं बोली आका बात नहीं। स्टेज पे बैठल इंतहाई वाजिबुल एहतराम साईं मोहम्मद साले कोरेजो साहब SDO प्राइमरी बदील, साईं अब्दुल रज़ाक खासकेली एक्स असिस्टेंट डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर तेलकटंडो बागो, साईं मोहम्मद हनीफ मल्ला काफ़ी अरसा दराज का सुपरवाइजरी यूनिट में कम कंदा रहा पर हिन वक्त साईं जिन पाण HSTN खलीफा कासम के हाई स्कूल थे। साईं मुज़फ़र हुसैन हैदरी मोहब्बतन जो दरिया पाण बि असां वटि सुपरवाइजरी जा फ़राइज़ अंजाम असांजी यूनियन काउंसिल के सईद खान भुरगड़ी में अंजाम ॾेई विया आहिनि। हिन वक़्तु पाण HST आहिनि बलोचक हाई स्कूल में। साईं रियाज़ चांडियो जी तारीख़ के तारीफ़ जो मोहताज कोन्हे। साईं रियाज़ चांडियो तेल के टंडी बागे जी फीमेल साइड जी जेका क्लियरेंस जी सीट है उन ते मुँह जॾहिं खां अखि पटी आहे जॾहिं खां मूंखे यादगिरी अचे थी त साईं खे मूं टंडे बागे जी फीमेल साइड ते ई ॾिठो आहे। मुंहिंजी आउं सम्झां थो त जेतिरी मुंहिंजी सर्विस हूंदी ओतिरी साईं जी हूंदी पर साईं उन सीट ते एतिरो त सच्चाई ऐं महिनती लगन सां कमु कयो आहे छाकाणि त जिते फीमेल साइड जी एडमिनिस्ट्रेशन हुजे त उते काफ़ी अहिड़ा इशूज़ थींदा आहिनि पर साईं जे महिनतुनि खे ऐं साईं जे कमु करण खे सलाम। साईं मिठूमल खोखर पाण हींअर 16 ग्रेड में क्लर्क आहिनि। पाण हाणे ताज़ो प्रमोट थिया आहिनि पर 2006 खां वठी तेल के टंडे बागे जे मेल साइड ते बहसन तरीक़े से पंहिंजा फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। साईं गुलाम अली खासकेली पेटेलफ जो तेल के टंडे बागे जो हिज़्ब इख़्तिलाफ़ जी साइड जो बेहतरीन जाखोड़ी किरदार साईं गुलाम अली खासकेली पाण स्टेज ते मौजूद हैं। साईं मोहम्मद उमर खट्टी, साईं तारिक जमाली, साईं फरहान, साईं जिन पाण गरीबाबाद स्कूल पंगरीअ ते इंतहाई मेहनत सच्चाई ऐं लगन सां पाण पंहिंजा फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। साईं जिन जी वॾी महिरबानी साईं पाण आया हिते असांजी नंढड़ी दावत ते। ऐं साईं आलम लिगारी साहब, साईं आलम लिगारी जो नालो हिन करे मूंखे वठणु मजबूरी आहे जो हर ॿी या टी राति साईं असांखे मानी खाराईंदो आहे उहा बि हिन दौर में देसी कुकड़ सां कंहिं वटि बि एतिरो टाइम कोन्हे। साईं आलम लिगारी पाण सुपरवाइज़र रहिया आहिनि तेल के तलार में। जिन सालनि खां साईं बि पंहिंजी तालीमी जो जेको सफ़र हो मुलाज़मत वारो उहो पूरो करे 60 साल हाणे रिटायर थी घर वेठा आहिनि पंहिंजे बचत में आसूदा आहिनि ऐं दोस्तनि खे टाइम ॾींदा आहिनि। हुन सां गॾोगॾु साईं दामनमल ऐं